नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे हैदराबाद में ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान अवामी तहरीक ज़िले हैदराबाद पारां मॉडल टाउन वाक़े में मुलविस जवाबदारनि खे कानून मूजिब सज़ा ॾियण लाइ हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं यूनुस कादरी, सईद कामरान, परवेज़, नायाब अंसारी ऐं ॿिनि चयो त 7 साल गुज़री वञण बावजूद मॉडल टाउन वाक़े जे शहीदनि जे वारसनि खे इंसाफ़ न मिली सघियो आहे। मॉडल टाउन वाक़ियो मुल्क जी तारीख़ जो बदतरीन वाक़ियो आहे जंहिंखे विसारे नथो सघिजे। जंहिं वाक़े में उन वक़्त जी हुकूमत पंहिंजे सियासी मक़सदनि ख़ातिर बेगुनाह माण्हुनि खे दहशतगर्दी ऐं बर्बरियत जो निशानो बणाए। हिननि चयो त मॉडल टाउन वाक़े में मुलविस जवाबदार अॼु बि कानून जी गिरफ़्त खां ॿाहिरि आहिनि ऐं शहीदनि जा वारिस पंहिंजे प्यारनि जे खून सां इंसाफ़ जा मुंतज़र आहिनि। हिननि मुतालबो कयो त मॉडल टाउन वाक़े जे ज़िम्मेवारनि खे कैफ़े किरदार ते पहुचाए शहीदनि जे वारसनि खे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। जिसमें 14 मासूम जान लगाते हैं जो तहरीक इंसाफ का नाम लेके हुकूमत कर रहे हैं। तो मोहतरम वज़ीर आज़म से मेरी तो मोहतरम वज़ीर आज़म कहाँ है रियासत मदीना जहाँ ये कातिल दंडनाते फिर पड़े। कब मिलेगा इन मंजिलों को? 17 जून 14 खून कहाँ है कानून? 17 जून। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।